छड़ो साईं बस छड़ो। जी साईं छड़ो छड़ो साईं छड़ो बस। बस छड़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त 2021 खां वठी असांजे मिनिस्टर सरदार बंगुल ख़ान मार साहब जन जी हिदायत ते ऐं कंज़रवेटर जेको आहे सो जावेद साहब मार साहब जी हिदायतनि ऐं डिप्टी कंज़रवेटर अदनान हमद उन जी जेको आहे सो निगरानी में जेको आहे सो रोज़ाने जे हिसाब सां जेको आहे सो हिकिड़ी इंफॉर्मेशन हूंदी आहे जेको आहे सो कोच चेक कंदा आहियूं। ऐं 2021 खां वठी असां तक़रीबन कार्रवायूं एतिरियूं कयूं जो तमामु सुठा तितर असां जेके लाथा आहिनि रिलीज़ बि कया आहिनि। ऐं राति जीअं ख़बर पई बरसाति में त जेका आहे सो कोच जेको आहे सो अचे थी पई न्यू मसूद उन में तितर थियनि उहे असां राति जेको आहिनि सो कोच में जेको आहे सो छापो हणी करे इहे हथु कया आहिनि तक़रीबन 1 दर्जन खां मथे जेके आहिनि। ऐं हे नायाबु चीज़ आहे ऐं सिंध में इन्हनि जो जेको आहे कारोबार आहे तमामु तेज़ी सां जेको आहे सो पहिरियों हुयो पर हाणे तमामु घटिजी वियो आहे। हाणे ईअं सम्झो त 40% ते वञी पुॻो आहे। जीअं त अॼु 14 तारीख़ जेको आहे सो अगस्त जी आज़ादी जो ॾींहुं आहे पाकिस्तान जो ऐं इन्हनि जी बि आज़ादी जो ॾींहुं हुयो जेके राति असांखे मिलिया जेके अॼु सूफ़ी अनवर पार्क में जेको आहे सो असां इन्हनि खे आज़ादु कयो आहे ऐं हमेशह हिते कंदा आया आहियूं। ऐं कंज़रवेटर जे हुकुम मुताबिक़ जेको आहे सो मार साहब जी जेको आहे सो हिदायत ते इन में वागूं बि छॾींदा आया आहियूं, हरण बि छॾींदा आया आहियूं, तितर बि छॾिया आहिनि, पखी बि छॾिया आहिनि, डंड जा पखी बि छॾिया आहिनि। अॼु आज़ादी जो ॾींहुं आहे ऐं जेको आहे सो उन्हनि खे आज़ादु कया पंहिंजे खुली मैदान में खुली झंगल में जेको विया आहिनि ऐं जेको आहे सो पाण तव्हां ॾिसी था उन्हनि जे लाइ इहो प्रोग्राम आहे त कुझु असां चालान कया आहिनि जेके कोर्ट में केस हलनि था पिया ऐं हाणे बि जेके आहिनि सो इंशाअल्लाह ताला जेके बि हूंदा उन्हनि खे चालान ई कंदासीं कोर्ट में इंशाअल्लाह ताला उन्हनि खे सज़ा ईंदी। छड़ो साईं हिते 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 मारो हिते